मोहम्मद खान जूने जे दौर में थीन था, तव्हां नंढा आहियो। ऐं 85 खां वठी तव्हांखे ॿुधायां थो त 40 सालनि जे दौरनि में भोतार घणियूं पार्टियूं बदिली कयूं, घणनि पार्टियुनि में इक़्तिदार में आयो ऐं जेको आहे सो पर ज़िले जामशोरे ते उहो माण्हू हमेशह क़ाबिज़ रहियो। म्यूनसिपल जा चेयरमैन हुजनि, ऐं सम्झां थो टाउन कमेटियूं हुजनि, ज़िले जामशोरे में यूसियूं हुजनि, त उन्हनि जा ई माण्हू हिते जेके आहिनि से वेठा हूंदा आहिनि। जीअं अधे सवेरो ॻाल्हि की त म्यूनसिपल बोलाड़ी तव्हांजी जेका हीअ आहे, जॾहिं हीअ कोटड़ी हूंदी हुई म्यूनसिपल, अॻे ही तव्हांजो एरिया कोटड़ीअ में हूंदो, त चवंदा हुआ त बाबा कोटड़ीअ में बजट एतिरो आहे जो कोटड़ीअ में पूरो थियो थो वञे, म्यूनसिपल बोलाड़ी लाइ नथो थी सघे। पर तव्हांजी म्यूनसिपल ठहंदे इनखे 4 साल थिया आहिनि, त म्यूनसिपल जो हिकिड़ो अलॻि बजट आयो, म्यूनसिपल बोलाड़ी हिकिड़ी नई वजूद में आई। उनखां पोइ बि उते बि उन्हनि ई कब्ज़ा खोर माफ़िया जेके रहिया, टैंकर माफ़िया तव्हां चओ, कब्ज़ा खोर माफ़िया चओ, उन्हनि 4 साल मुसलसल म्यूनसिपल बोलाड़ीअ खे लुटियो। हाणे उहे ई माण्हू वरी बि साॻियां हींअर बि इक़्तिदार में हो। जीअं फ़ैरोज़ असांजो दोस्त हो, जीअं डहरी साहब हो, ऐं सम्झां थो हुन हिकिड़ो एॾो बहितर मुक़ाबिलो कयो, पर ग़लतियूं असांजियूं बि आहिनि, ग़लतियूं अव्हांजियूं बि आहिनि। जे सभु गॾिजी पाण ऐं किथे अव्हांजो दोस्त बीठल हुजे हा, किथे असांजो दोस्त बीठल हुजे हा, त यकीनन पाण हीअ इलेक्शन सुठे नमूने सां खटी वञे। जीअं मिसाल ॾियो, पंहिंजो डहरी साहब हो, हितां बीठो वार्ड मां 600 वोट खणी, अदा हीअं त जेको असांजो कैंडिडेट हो उन 400 वोट खणिया, त जेको पीपल्स पार्टी जो कैंडिडेट हो उन 800 वोट खणिया। त हाणे इन में जे असां ॿिन्ही धुरी जो कैंडिडेट गॾिजी थी विया त असांजो माण्हू 1000 वोट खणिया, ठीकु आहे न। त ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त अव्हांजो असांजो मक़सदु इहो आहे त असीं पहिरीं ज़िले जामशोरे में जेको भोतारको निज़ाम आहे, जेको कब्ज़ा खोरी आहे, असीं पाण सभु उन मां जान छॾायूं। असां उन जे करे गुज़िरियल 26 सालनि खां वठी मुसलसल जिदोजहद कंदा अचूं पिया, माण्हुनि खे ॿुधाईंदा अचूं था त बाबा तव्हांजा हक़ छा आहिनि ऐं तव्हांखे मिले छा थो। म्यूनसिपल बोलाड़ीअ में आउं ईंदो आहियां मुख़्तलिफ़ टाइमनि में, जेके उन जे इलाइक़े जूं गलियूं आहिनि, तव्हां गटरनि जा हाल ॾिसो, तव्हां उते ॾिसो त गटरनि जा जेके आहिनि से ढक कोन आहिनि, गलियुनि में किचिरो एॾो पियो आहे त तव्हांजो औलाद, तव्हांजो बच्चो उन गलीअ मां कीअं थो गुज़री सघे। इंसान जी ज़िंदगी आऊं सम्झां थो, इंसान माण्हू ज़िंदगी ईअं नथो गुज़ारे। अव्हां खां जेके परे परे के असांजे कोस्तान जा इलाइक़ा आहिनि, उहे बि अव्हां खां ख़ुशहाल आहिनि, जो घटि मां घटि उन इलाइक़े में बदबू गंद त कोन्हे। त हिते जा जेके माण्हू आया आहियो मुख़्तलिफ़ टाइमनि में, हिते अची शहरी इलाइक़े में तव्हां रहिया आहियो, तव्हां पंहिंजो ॻोठु छॾे आया आहियो, त इन जे करे असां शहर में रहूं। पर तव्हांखे शहर अहिड़ो मिलियो आहे जेको ईअं सम्झो त घटर मिसल। कई दौर आया, हींअर पीपल्स पार्टीअ जो 15 साल जो दौर गुज़रियो आहे, पूरा मुसलसल 15 2008 खां वठी 23 ताईं 15 सालनि में बि को कमु न थी सघे। जॾहिं 15 सालनि में को कमु नथो थी सघे त तव्हां सम्झो था त अॻियां का कमु करण जी हुन धुर जी उमेदु आहे न आहे उमेदु। हाणे अचूं पाण हिन ॻाल्हि ते त तव्हां इहो चवंदा त यार चंगेज़ खान असांजे पार्टीअ जो कोन्हे, असीं PTI जा आहियूं, असीं PTI जा दोस्त, उनखे वोट कीअं ॾियूं। इहो अव्हांजे दिलनि में, दोस्तनि जे दिलनि में सवाल हूंदो, पर असां इहो ई तव्हांखे ॿुधाइणु चाहियूं था त अॻे चकर PTI जो दोस्त बीठो हितां, हालांकि PTI मुंहिंजे हक़ में ऐलान कयो, आरिफ अलवी साहब मुंहिंजे हक़ में ऐलान कयो त बाबा असां PTI चंगेज़ खान जी सपोर्ट था करियूं, पर हितां अव्हांजो दोस्त को बीह रहियो। हाणे तव्हां रिज़ल्ट वठो त जेको तव्हांजो हितां दोस्त बीठो उन वोट खणिया 2000, मूं वोट खणिया 28,000, जेको साम्हूं कैंडिडेट वोट खणी वियो उहो उन खणिया 32,000। त माना उहे तव्हांजा जेके 2000 वोटनि उहे तव्हांजा फुज़ूल विया न। हिकिड़ो माण्हू इलेक्शन बीहे थो, उहो अगरि 130 पोलिंग स्टेशनूं आहिनि PS में, जेका MP जी सीट हुन में 130 पोलिंग स्टेशनूं आहिनि। फ़ैरोज़ भाई इलेक्शन विढ़ियो, फ़ैरोज़ भाई खां पुछो त 5 बि पोलिंग स्टेशनूं संभालणु ॾुखियो ॻाल्हि आहे। त थाणू बुला खान जो एरिया हुजे, कोटड़ी हुजे, त 130 पोलिंग स्टेशनूं उन में तक़रीबन आउं सम्झां थो न हूंदा त के बूथ न हूंदा त कोई 800,000 जे लॻभॻि बूथ उन में हूंदा, जिन में 1000 माण्हू एजेंट खपनि। हाणे उहो माण्हू को इलेक्शन बि फॉर्म भराए बीह रहंदो,
उहो चवंदो त आउं इलेक्शन चढ़ां। हीअ इलेक्शन ईअं माण्हू नथो खटे सघे। इलेक्शन खटण लाइ करे उन माण्हूअ जो बूला खान में बेस हुजे, उन माण्हू जो कोटड़ीअ में बेस हुजे, उहो माण्हू ॿई पासा हूंदो त उहो माण्हू हली सघंदो। उहो माण्हू सिर्फ़ु कोटड़ी शहर ताईं हूंदो, बसि आउं बीठो आहियां, बसि आउं हीअं थींदो, हिते तव्हांखे पियो ख़्वाब ॾेखारींदो। चल त पंहिंजो वोट तक़रीबन जेको हिन पंहिंजे PS जेका 79 जो वोट आहे उहो आउं त मुंहिंजे ख़्याल में कोई 1.5 लख जे लॻभॻि वोट आहे, रजिस्टर वोट। तंहिंमें तव्हां 60,000 बूला खान जा ॿधो त 70-80 हज़ार हिन एरिया जा ॿधो वोट, त बराबरि जो माना वोट तो वञो थिए। त उहो माण्हू इलेक्शन विढ़ंदो जेको घटि मां घटि हर जाइ ते हुनजो एजेंट हुजे, हर जाइ ते उहो रसाई बि करे सघे। इलेक्शन विढ़ण का मज़ाक ॻाल्हि कोन्हे। पोलिंग ते माण्हू पहुचाइणा आहिनि। जीअं अव्हांजा दोस्त अहिड़ा 2-3 जेके दोस्त अव्हांजा इलेक्शन विढ़िया हूंदा, उन्हनि खे अंदाज़ो थी वियो हूंदो त वोटर कढणु, उनखे पोलिंग ताईं पहुचाइणु, पंहिंजे वोट जी हिफ़ाज़त करणु, उहो हिकिड़ी ॾाढो ॾुखियो अमल आहे। त असां चऊं था त अव्हां बि इन लाइ करे जेके PTI जा दोस्त निकिता आहियो त असां चेंज आहियूं, इन लाइ करे निकिता आहियो त चेंज आणियूं। हिन निज़ाम मां जेको आहे असांजी जान कीअं छुटे, त निज़ाम मां जान ईअं छुटंदी जो पाण सभु जंहिं महिल गॾु थींदासीं, पाण सभु हिकु प्लेटफॉर्म ते हूंदासीं, त उन खां पोइ हिन जेको भोतारको निज़ाम आहे जेको 40 साल पंहिंजे मथां हुकुमरान कया आहिनि मुख़्तलिफ़ रूपनि में। तव्हां हींअर बि जे अंदाज़ो करियो त आउं सम्झां थो 2000 में हितां खां MNA गनी टालपुर हो, 10 साल हितां जो ग़रत भाई